पुरानी है। सिंधी सकाफ़त तमाम सुधरियल हुई। सिंधी अमन पसंद ऐं सभा जड़ा आहिनि ऐं उन सां गॾु महिमान नवाज़ी सिंधियुनि जो मर्क आहे। असां सभिनी माण्हुनि खे जीअं में जायूं ॾिनियूं ऐं उन्हनि खे पंहिंजूं मिल्कतूं ऐं ज़मीनूं ॾेई आबाद कयो। अॼु उहे ई माण्हू सिंध धरती खे विराइण जा आवाज़ उथारे रहिया आहिनि। असीं उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं त असीं सिंधी सभा जहिड़ा ज़रूरु आहियूं, पर बुज़दिल न आहियूं। सिंध असांजी माउ आहे, कराची असांजी धरती जो हिसो आहे। असीं पंहिंजी माउ जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था। तॾहिं के शाइर चयो आहे, गयूर थी ॼमियो रहो गद्दार थी न मरिजा, ललकार थी उथी पओ कगार थी न मरिजा। हर हिकु मथां मौत ईंदो, ही ॻाल्हि यादि रखिजा। धरती मथां अॾा को बार थी न वञिजा। जनाब सदर, अॼु असां सिंधी सकाफ़त ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। असां सिंधी सकाफ़त ॿोली टोपी अजरक जी हिफ़ाज़त कंदासीं। असां सिंधी सकाफ़त टोपी अजरक जी हिफ़ाज़त कंदासीं। असीं सिंधी सकाफ़ती टोपी अजरक जॾहिं पाईंदा आहियूं तॾहिं तमामु फ़ख्रु महसूसु कंदा आहियूं। आख़िर में आउं ही सीटूं चई पंहिंजी जाइ वठंदुसि। ए ख़ुदा तुंहिंजी जन्नत खां जुदा थी लॻे, मुंहिंजी सिंध महसूम दुआ थी लॻे, महिरबानी।